नाज़िन शिकारपुर जे सेशन कोर्ट PPMPA मीर बाबुल खान भैया के अहल करार ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरठ टीवी जो रिपोर्टर अब्दुल रशीद जामड़ो। जी अब्दुल रशीद, छा तफ़सील आहिनि? जी अॻूणे MPA PP अॻवान बाबुल खान भयो खे शिकारपुर जी सेशन अदालत जाली डिग्री केस ख़त्म करे खेसि चूंड विढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। अॼु PP अॻवान बाबुल खान भयो खे कराची जेल खां शिकारपुर जी सेशन जज मुश्ताक अहमद कलोड़ा आॾो जाली डिग्री केस में पेश कयो वियो, जिते सेशन अदालत जाली डिग्री ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो बाबुल भयो मथां ताहयात नाअहली वारो जेको केस हुयो खेसि ख़त्म कंदे ऐं चूंड विढ़ण लाइ अहल करार ॾेई छॾियो आहे। ऐं तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त बाबुल भयो खे 2007 में इलेक्शन कमीशन जे रिटर्निंग ऑफिसर पारां जाली डिग्री ॼाण आहे नाअहल करार ॾिनो वियो हो, जंहिंखे बाबुल भयो पारां शिकारपुर जी अदालत ऐं सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वियो हो। जंहिं तहत गुज़िरियल महीने बाबुल खान भयो खे साॻिए केस में सुप्रीम कोर्ट पारां चूंड विढ़ण लाइ अहल करार ॾिनो वियो हुयो। ॿिए पासे अदालतुनि जे अहिड़े फ़ैसिले बैदि शिकारपुर जे PP कारकुननि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। जॾहिं त PP अॻवान बाबुल भयो सेशन कोर्ट शिकारपुर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो, जाली डिग्री केस वांगुरु नेब पारां लॻायल मनगढ़ंत इल्ज़ामनि वारे केस मां बि जल्द सुरखुरो थींदुसि। बाबुल खान भयो वधीक चवणु हो त सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जे हुकुम बावजूद भी नेब ट्रायल कोर्ट केस नथी हलाए, जेका कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। उन वधीक चयो त 25 महीननि खां जेल में आहियां, नेब ॼाणी वाणी केस न पई हलाए जीअं हू वधीक जेल में रहे। जी अब्दुल रशीद, तव्हांजी महिरबानी।